शहजादकोट पहले ही तरक्याती कामों के न होने के हवाले से तबाही के दहाने पहुंच चुका है और ऊपर से शहर के हर मोहल्ले में इंतजामिया के सामने मनशियात के सरेआम फरोख्त शहरियों के लिए किसी लम्हे फिक्रिया से कम नहीं है, जबकि इस हवाले से मुंतखब नुमाइंदों समेत मकामी और ज़िले इंतजामिया खामोश दिखाई दे रहे हैं। जीअं त हर हंध मंशियात सरेआम हले थी, असां वध में वधि ज़िले कंबर शहजादकोट जे इंतज़ामिया खां इहा गुज़ारिश था कयूं त नए नस्ल जी तबाही थी रही आहे। मंशियात सरेआम हली रही आहे, जुआ जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि ऐं नओं नस्ल बिल्कुलु तबाही जे किनारे ते अची वियो आहे। ख़ुदारा असां तव्हांखे इहा अपील था कयूं त वधि में वधि इंतज़ामिया खे त साईं इन शइ जो तव्हां नोटिस वठो ऐं सरेआम जेके जुआ जा अॾा हलनि था, मंशियात सरेआम हले पई, इन शइ ते कंट्रोल कयो। महिरबानी करे असां वरी बि इहो ज़िला कंबर शहजादकोट जे इंतज़ामिया खां पुरज़ोर अपील था कयूं, पी शहीद भुट्टो जे प्लेटफार्म तां त ख़ुदारा इन अमल जे ख़िलाफ़ को तव्हां कानून में इहो स्ट्रेगल हलाए करे उन्हनि खे बंदि करायो वञे त जीअं हितां जो बाशऊर अवाम ऐं नओं नसुल जेको तबाही जे किनारे ते वञी रहियो आहे इन खे बचाए सघिजे। शहर में बढ़ती हुई मनशियात की आज़ादाना इस्तेमाल के बायस नस्लों की बर्बादी पर एक तरफ मुंतखब नुमाइंदों और जिम्मेदार शहरियों और दूसरी जानिब ज़िले इंतज़ामिया की खामोशी समझ से बालातर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली बिराबई, वस्ट टीवी शहजादकोट।